सोना तुंहिंजी सूंहं जो कहिड़ो बेहदि कयां बयान। सोना तुंहिंजी सूंहं जो कहिड़ो बेहदि कयां बयान। सखी सबा जहिड़ो तूं साईं आहीं सुल्तान। मेराज ते तोखे मालिक घुराए महबूब कयो महिमान। 50 मंझां 5 वक़्त जो इहो अलाह कयो अहसान। पढ़ूं था प्यार मां असां मिड़ई मुसलमान। वेई जहान ॿाझारे तोखे मालिक ॾिना महिरबान। ज़ाहिर नबी बातन नबी तूं खाननि जो आहे खान। हर शइ ताबे तुंहिंजे जेकी जोड़ियो रब जहान। पखी परिंदा सलात पढ़नि जिन ऐं इंसान। तुंहिंजे अचण सां बहारियूं थियूं थिया गुल गुलस्तान। जानवर अची किरिया क़दमनि ते छॾे बरबैबान। कराए दीदार अची दिलबर पंहिंजो कयां लख शुकरान। कुर्बदार तुंहिंजे क़दमनि तां क़ुर्बान। ऐं जानब थींदसि जलपाणी जे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा, वधीक वीडियो अव्हां ताईं पहुचाईंदासूं। असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियोनि खे लाइक कंदा, महिरबानी।